हाला खां ख़बर अवां ताईं पहुचाईंदासीं, जिते मोटरवे स्कैंडल केस में सूबाई वज़ीर मखदूम महबूब ज़मा ऐं ॿियनि ख़िलाफ़ दाख़िल दरख़्वास्त रद्द कई वई आहे। सिंध हाई कोर्ट हैदराबाद बेंच मखदूम फज़ल जे मुबैना करप्शन बाबति दाख़िल दरख़्वास्त रद्द करे छॾी। ब्रेकिंग न्यूज़ ताईं पहुचायूं पिया नाज़रीन। हाला मां मोटरवे स्कैंडल केस सूबाई वज़ीर मखदूम महबूब ज़मान ऐं ॿियनि ख़िलाफ़ दाख़िल दरख़्वास्त रद्द कई वई आहे। सिंध हाई कोर्ट हैदराबाद बेंच मखदूम फज़ल जी मुबैना करप्शन बाबति दाख़िल दरख़्वास्त रद्द करे छॾी आहे। मखदूम फज़ल पारां मखदूम जमील ज़मान, मखदूम महबूब ज़मान ऐं ॿियनि ख़िलाफ़ दरख़्वास्त दाख़िल कराई वई हुई। हाला मां ब्रेकिंग न्यूज़ ताईं पहुचायूं पिया। मोटरवे स्कैंडल केस सूबाई वज़ीर मखदूम महबूब ज़मान ऐं ॿियनि ख़िलाफ़ दाख़िल दरख़्वास्त रद्द कई वई आहे। सिंध हाई कोर्ट हैदराबाद बेंच मखदूम फज़ल जी मुबैना करप्शन बाबति दाख़िल दरख़्वास्त रद्द करे छॾी आहे। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे KTN न्यूज़ जो रिपोर्टर अल्ताफ़ मेमण। जी अल्ताफ़, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, हे मटहरी M6 मोटरवे मेगा करप्शन जे हवाले सां जेको मामलो हली रहियो हो, उनमें हाला जो पीपल्स पार्टी सां तालुक़ रखंदड़ जेको मखदूम हाउस आहे, उनजो MNA मखदूम जमील ज़मान ऐं मखदूम महबूब ज़मान जेको सूबाई वज़ीर रेवेन्यू आहिनि, उन्हनि जे ख़िलाफ़ संदन सियासी हरीफ़ PTI जे अॻवान मखदूम फज़ल जेको आहे सो सिंध हाई कोर्ट सर्किल बेंच हैदराबाद में पटिशन दाख़िल कराई, जंहिंमें इल्ज़ाम हुयो त जेको आहे सो मखदूम जमील ज़मान, सदस पुट मखदूम महबूब ज़मान ऐं संदन सां लाॻापियल कुझु ॿिया माण्हू आहिनि, उहे इन मोटरवे मेगा करप्शन में मुलविज़ आहिनि। उन्हनि खे जांच अमल में शामिल कयो वञे ऐं जेको आहे सो एंटी करप्शन जी जांच ते बि बेएतमादी इज़हार कयो वियो आहे। जेका जांच जी दरख़्वास्त हुई, जेका पटिशन हुई, अॼु ॿुधणी खां पोइ जेको आहे सो सिंध हाई कोर्ट उनखे ख़ारिज करे छॾियो आहे। इन एप्लीकेशन में जेको पटिशन में जेको मखदूम फज़ल इल्ज़ाम हुयो त जेको आहे सो मखदूम ख़ानदान जेको पीस पार्टी सां वाॻियल आहे, उनमें मुलविज़ आहे, उनजा माण्हू उनमें सवा सिधा मुलविज़ आहिनि, मगर एंटी करप्शन जेका आहे उनमें उन्हनि जो दिफ़ा करे रही आहे, उन्हनि खे जांच में शामिल न करे रही आहे। ॿिन्ही धुरियुनि जे वकीलनि जा दलील ॿुधण खां पोइ अॼु अदालत जेको आहे मखदूम फज़ल पारां जेको आहे सो मखदूम जमील ज़मान, मखदूम महबूब ज़मान ऐं संदन मखदूम हाउस सां लाॻापियल कुझु माण्हुनि ख़िलाफ़ जेका पटिशन दाख़िल कई वई, जंहिंमें संगीन इल्ज़ाम हया विया हुआ, उहा अॼु रद्द करे छॾी आहे। रद्द थियण खां पोइ जेको आहे सो मखदूम हाउस जेको आहे सो उन जी जेको आहे सो वज़ाहत कई आहे त जेको M6 में मोटरवे मेगा करप्शन आहे, उनमें मखदूम हाउस जो को बि अमल दख़ल न आहे। अल्ताफ़ मेमण, तफ़सील ॾियण लाइ अवां जी वॾी महिरबानी।